हरे कृष्ण। तो चंगे दुख की गाल आ, असां 2-3 ॾींहं पहिरों ॿुधियो कि लेबनान नामक देश में उन जी राजधानी बीरूट में एक वॾो धमाको थियो। 2750 टन अमोनियम नाइट्रेट उते हुयो, जेको उन जे देश जो न हुयो। काॾों अचे पियो, काॾे वञे पियो, लेकिन उते पोर्ट अथॉरिटी सां उन्हनि जो सेटलमेंट न थियण करे उते रखिया 6 साल उते पियो। अॼु धमाको थियो, 100 खां ज़्यादा गुज़ारे विया, 4000 माण्हू वेचारा ज़ख़्मी थिया। असां छा था सिखूं इन खां? असांजे सॼे संसार में अॼु ॾिसूं था कि सभिनि जे अंदरि अमोनियम नाइट्रेट भरियल आहे। असांजे हृदय में, असांजे मन में इहा नेगेटिविटी आहे। ऐं इन करे या त क्रोध, या त डिप्रेशन, या त ॿियनि खे नुक़सानु पहुचाइण, या त सुसाइड, इहे सभु असां ॾिसूं था संसार में हलनि था। त कीअं बचायूं पाण खे? त कोई असां वटि अचे थो ऐं असां वटि नेगेटिविटी असांजे हृदय में छॾे वली थो वञे। जॾहिं उहो फाटंदो त तकलीफ़ त असांखे आहे न, असांजे शरीर खे तकलीफ़, असांजे मन खे तकलीफ़, जेके असांजा मिट माइट असांखे चाहनि था उन्हनि खे तकलीफ़। त इन करे जीअं लेबनान गवर्नमेंट खे हे साफ़ करे छॾणु खपे, रखणु न खपे। हलो ओॾी महिल रखियो, पोइ त साफ़ करो। ईअं ई असां वटि चङा ॼणा अची करे नेगेटिविटी ॾेई था वञनि पिया। त असांजी ज़िम्मेदारी आहे उनखे साफ़ करणु, ऐं साफ़ करे पंहिंजे हृदय खे, पंहिंजे मन खे एतिरो क्लीन रखणु, एतिरो पॉज़िटिव रखणु कि ॿियो बार कोई अचे बि नेगेटिविटी ॾियणु त ॿाहिरि साफ़ करे छॾूं। तव्हां इहो त नथा चई सघो कि कोई न अचे असां वटि, इहा त सुठी ॻाल्हि कान्हे। तव्हां बि कंहिं वटि वेंदव, कोई तव्हां वटि ईंदो। हिक ॿिए सां पंहिंजो मन जी ॻाल्हि कढंदासीं तॾहिं त मन हल्को थींदो। त इन करे इहो मन में जेके असांजे नेगेटिविटी भरियल आहे, इहो कीअं हटंदी? शास्त्रनि में भगवान कृष्ण पाण ॿुधाया अथनि, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। इहो महामंत्र आहे। मंत्र जो मतिलबु ई आहे जेको असांजे मन खे तराए छॾे। तराए छॾे मतिलबु तकलीफ़ियूं ऐं दुख खां सुख में ऐं आनंद में वठी अचे। इहो मंत्र जो अर्थ आहे। हे त महामंत्र आहे, भगवान पाण ॾिनो अथई। ब्रह्मा पंहिंजे पुत्र नारद खे चयईंसि कि कलयुग में इन मंत्र जी इलाही आवश्यकता आहे। ऐं असां ॾिसूं था कलयुग में सभु परेशान आहिनि। त इहो मंत्र जॾहिं असां जप कंदासीं, तव्हां 15 मिंट करो, पंहिंजे लाइ टाइम कढो। जीअं असां मॉर्निंग वॉक वेंदा आहियूं, एक्सरसाइज कंदा आहियूं, पंहिंजे शरीर लाइ, पंहिंजे मन लाइ छा था करूं? त इहे मन लाइ बि त एक्सरसाइज आहे। अॼु संसार में शारीरिक पीड़ा त आहे, लेकिन तव्हांखे बि ख़बर आहे कि मानसिक पीड़ा ज़्यादा वॾी आहे। इन करे इहो मंत्र जप कंदव 10 मिंट 15 मिंट रोज़, त जेतिरो अंदरि जमा थियो आहे न बारूद, नेगेटिविटी, उहो धीरे धीरे निकिरंदो वेंदो। ऐं ॿियो जॾहिं ईंदो त उहो बि ॿाहिरि कढंदा वेंदो। जीअं घर में असां डेली झाड़ू लॻाईंदा आहियूं, सफ़ाई कंदा आहियूं, न त घर में कचिरो थी वेंदो। पंहिंजी त सफ़ाई कंदव, हाणे ॿिया बि त जेके तव्हांजा मिट माइट आहिनि, जेके दोस्त यार आहिनि, उहे पंहिंजे मन जी ॻाल्हि करणु तव्हां सां ईंदा, त तव्हां वटि वरी नेगेटिविटी खणी ईंदा। त तव्हांखे त उन्हनि खे मदद करणी आहे न, लेकिन कीअं थींदी? जेसि ताईं तव्हां पावरफुल न हूंदव, तव्हां उन्हनि खे कीअं सपोर्ट करे पाईंदव? अगरि तव्हांखे तैरणु नथो अचे त ॿिए खे ॿुॾंदव त बचाईंदासीं। त इन करे इहो असां महामंत्र रोज़ जप करूं 15 मिंट, ऐं पाण खे बि हेल्प करूं ऐं ॿियनि खे बि संसार में हेल्प करूं। न त ॾिसूं था छा थो थिए, इहो बारूद जेको नेगेटिविटी जो भरियल आहे, कोई सुसाइड थो करे, कोई ॿिए खे हानि थो पहुचाए, कोई एक्सीडेंट थो करे। क्रोध गुस्सो त असां रोज़ था ॾिसूं। त इहा परेशानी आहे। जीवन दुख में छाजे लाइ वञे? भॻवान असांखे सुख में आणण लाइ प्रयास थो करे, त असांखे बि थोरो हथु वधाए करे पाण खे सुख में ऐं आनंद में आणणु खपे। अर्जुन जॾहिं तकलीफ़ में हुयो, धर्म संकट, धर्म छा आहे न आहे, कीअं करां सम्झ में न अचे पियो, त डिप्रेशन जहिड़ी परिस्थिति थी वियसि, रोअण लॻी वियो। एतिरो वॾो महाशक्तिशाली अर्जुन रोअण लॻियो।
कृष्ण भगवत गीता ॿुधायईंसि ऐं कीअं अर्जुन ॿाहिरि निकिरियो हिकिड़े नए उत्साह सां, हिकिड़े नए आत्मविश्वास सां ॿाहिरि निकितो। त असां बि रोज़ इहो महामंत्र जप करूं, 15 मिंट, 10-15 मिंट या भगवत गीता पढ़ूं। इहो अधु कलाकु पंहिंजे लाइ ॾियो। इन अधु कलाक सां तव्हांजा ॿिया 23.5 कलाक सुख में अची वेंदा। न त हे बारूद जमा थींदो रहंदो ऐं फाटंदो रहंदो। हिते हिकु बार उन देश में बारूद फाटो, ख़तमु थियो बारूद। असांजे मन में त बारूद फाटंदो थो रहे, नयो थो अचे, फाटे थो, नयो थो अचे, परेशानी आहे। त इन करे तव्हां हरे कृष्ण मंत्र जप कंदव त बारूद छा थींदो, गैस ठही करे गायब थी वेंदो, तव्हां ख़बर बि न पवंदी। ऐं भगवत गीता पढ़ो। इहे 2 उपाय करो, पंहिंजे जीवन में हिन बारूद खां बची करे सुख ऐं आनंद वठी अचो। हरे कृष्ण।